फकीर के खैरात दो मुझा साईं अल्लाह जे नाले ते। अल्लाह ताजी साराई करो, अल्लाह ताके खुश रखो मौला जे नाले ते। अल्लाह जे नाले ते बाबा फकीर के खैरात दो मुझा साईं अल्लाह जे नाले ते। अल्लाह जे नाले बाबा ओ गोठ वारो अल्लाह जे नाले ते खैरात दो बाबा फकीर के खैरात दो दुआ वठो अल्लाह जे नाले मौला जे नाले ते। ओ मुझा साईं अल्लाह जे नाले ते। अल्लाह जे नाले ते खैरात बाबा मौला जे नाले ते। ओ मुझा साईं अल्लाह जे नाले ते। अल्लाह ताजा बेड़ा पार कंदो फकीर के खैरात दो बाबा खैरात दो। ए न त एड़ी हालत कंदो साव एड़ी हालत कंदो साव जेका पोए गोठ वारन जी करे आया। अल्लाह जे नाले ते दो फकीर के अल्लाह जे नाले ते दो मालिक केड़ो गोठा को खैरात देण ला तैयार कोने। अल्लाह अकबर अल्लाह जे नाले बाबा कुर्बा मेहरबानी। अल्लाह जे नाले ते फकीर उठ। हाँ बाबा कुर्बा कुर्बा मेहरबानी मौला जे नाले ते। ओ मुझा साईं अल्लाह जे नाले ते। अल्लाह जे नाले ते खैरात बाबा मौला जे नाले ते। ओ मुझा साईं अल्लाह जे नाले ते मौला जे नाले ते। ओ मुझा साईं अल्लाह जे नाले ते। तेरे फकीर बाबा दुआ करा। हाजिर हाजिर दुआओं फोड़ बाबा दुआओं फोड़। फकीर साईं जी बाबा फकीर साईं ॿुधा त भला ही भर वारे गोठन वारनि सां कहिड़ी हालत करे आयो हुई। बाबा वे त ॿुधाई थो। बाबा अल्लाह वॾी जमाल कर अल्लाह वॾी। फकीर साईं जी बाबा ए ख़बर पा भर वारे गोठन वारनि सां कहिड़ी हालत करे आयो हुई। बाबा उन्होंने मूं ख़बर छा चयो आउं उन्हनि खे चई आहियां जेकॾहिं आउं इज़त रहंदुसि न आ जे ॻोठ में वरी कॾहिं बि कोन ईंदुसि।